हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफा नारेवार सहाफ़ी ऐं लतीफ़ जे पांदेड़े रशीद राजड़ जी ॿी वरसी मल्हाई वई। प्रेस क्लब में कोठाल वरसी तक़रीब ख़िताब कंदे सिंध जे सहाफ़ियुनि, अदीबनि, लेखकनि ऐं दानिशवरनि रशीद राजड़ खे जदीद सिंधी सहाफ़त जो देवमालाई किरदार करार ॾिनो। तक़रीब खे ख़िताब कंदे रशीद राजड़ जी घरवारी शमशाद रशीद, प्रोफेसर इमदाद चांडियो, नाम्यारे लेखक जामी चांडियो, लाला रहमान समो ऐं ॿियनि जो चवणु हो त रशीद राजड़ पहिरियों सहाफ़ी हो जंहिं पंहिंजे लिखणनि में नवां रुख़ ॾिना। संदन चवणु हो त तालीमी इदारनि जे हवाले सां बि मुनफ़रिद रिपोर्टिंग कई। सिंध जे पाणी ऐं NFC ते रिपोर्टिंग जे लाइ इदारे जे सहाफ़ी दोस्तनि जी तयारी पिणु कराईंदो हो। ॿिन्ही मामलनि ते हू तमामु घणो तख़लीक़ी अंदाज़ सां लिखंदो हो। हुनजो सहाफ़ती विरसो हीअं सां हंडाइण जहिड़ो आहे। हुन हिकिड़े आदर्शवादी सहाफ़ी तौरु ज़िंदगी गुज़ारी ऐं जेको बि लिखियईं उहो सच ते मबनी ऐं पंहिंजे धरती जे माण्हुनि जे मफ़ादनि जे लाइ हुन जेको आहे सो पंहिंजे कलम खे इस्तेमालु कयो। रशीद राजड़ सिंधी सहाफ़त में तमामु सुठा नवां लाड़ा पैदा कया ऐं सिंधी सहाफ़त जो जेको अॼोको रंग आहे, रूप आहे या इज़हार आहे, उहो रशीद ऐं उन जा जेके साथी उहे जॾहिं सिंधी सहाफ़त में दाख़िल थिया पंहिंजे शागिर्दी वारो ज़मानो ख़तमु करे, त पोइ उन खां पोइ सिंधी सहाफ़त खे हिकिड़ो नओं रुख़ मिलियो जंहिंखे असां अवामी सहाफ़त चऊं था। नई जेका सिंधी सहाफ़त आहे उनखे जेको नओं रूप मिलियो 1989 खां पोइ, जीअं अवामी आवाज़ आई, पोइ कावश आई, पोइ जागो आई, इन्हनि जेको नओं रशीद उन सॼे नए रूप ॾियण में, जेको अवामी रूप ॾियण में ऐं अवाम दोस्त रूप ॾियण में सहाफ़त में रशीद जो तमामु वॾो किरदारु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।